मूं दोस्तनि खे चयो जेके अणॼाणाईअ में इन फ्रॉड इन चकर में अची वञनि था, इहे जेके जुगाड़ी जेके सौदेबाज़ आहिनि, नाला वठी तंज़ीमूं ठाहिनि था, उहे वीचारा मिसकिन माण्हू उन में अची वञनि था। उन्हनि खे मूं चयो त ॾिसो, इहे जेके तव्हांखे गोली ताद था ठाहिनि ऐं चवनि था मुसलमाननि खे अपील था कनि त असांजे लाइ कुझु कयो, माना इहे तव्हांखे तव्हांजे ईंदड़ नसलनि खे ता क़यामत तव्हांखे ईअं ई रखणु था चाहिनि, गोली रखणु था चाहिनि, ता क़यामत तव्हां ख़ैरात घुरंदा रहो। असां चऊं था त तव्हां कूली न आहियो, तव्हां सिंध धरती जा ईअं ई फरंदा आहियो जीअं ख़ालिद बिन जो आहे, जीअं यूसुफ चौहान आहे, जीअं ताज आहे, जीअं जीअं सैद आहे। तव्हां पाण फ़ैसिलो कयो त तव्हांजी अहमियत किथे असां था कयूं या उहे था कनि, कूड़ा जेके आहिनि तव्हांजे नाले ते किताब ठाहे तंज़ीमूं ठाहे तव्हांजे हक़नि जो सौदो कनि था वञनि। मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि उस पास में जिते बि हिन सिटे में काफ़ी इहे दोस्त आहिनि, उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झायो त इहो ॿोली ताज, मेघवाड़ ताज, भील ताज, इन में तव्हांजा मफ़ाद न आहिनि। इहे जेके ठाहिनि था इहे तव्हांजो सौदो था कनि, तव्हांखे विकिणनि था वञी, तव्हां रुॻो नज़र कयो। तव्हां बराबरी खे तव्हां हिन धरतीअ जी वापसीअ ते कयो न, वापसीअ लाइ जिदोजहद कयो न। असां उहा था कयूं, ऐं असांजो इहो आहे, जंहिं जो सबक़ु इहो आहे, इहे समाज जो प्रोग्राम इहो आहे। जेको माण्हू हुन धरतीअ खे पंहिंजो वतन सम्झे थो, पंहिंजी माउ सम्झे थो, हिननि जे हक़नि लाइ जिदोजहद करे थो, उहो हिन धरतीअ वार था। ऐं इहा जिदोजहद सभई माण्हू बराबरि, हुननि जा हिकु जेतिरा हक़ आहिनि, हिकु जेतिरा फ़र्ज़ आहिनि। उन्हनि खे कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदो हुजे, कहिड़े मज़हब सां तालुक़ु रखंदो हुजे, कहिड़े फ़िरके सां तालुक़ु रखंदो हुजे, उहे बराबरि ऐं उन्हनि जो पहिरियों हक़ु आहे करे। इन ॻाल्हि खे बि हिन मौक़नि ते असांखे यादि रखणु घुरिजे त जेके माण्हू हर 5, 8, 10 साल को न को ॿाहिरियों माण्हू हिते अचे थो ऐं उहो इस्लाम जो नालो वठियो हिते अचे, चए थो त मां सिंधियुनि खे मुस्लमान थो कयां। भई जॾहिं तव्हां था चयो, पाण था चयो दारुल इस्लाम आहे, तारीख़ में थो पिया पहिरीं सिंध में इस्लाम आयो ऐं मोहम्मद बिन कासिम खां अॻे आयो। ठीकु आहे, जेके माण्हू पंहिंजी मर्ज़ीअ सां जेको मज़हब अख़्तियार कनि पिया, मोहम्मद बिन कासिम कब्ज़ो करणु आयो, हुन बि इस्लाम जो नालो वरितो। उन खां पोइ जेके बि आया आहिनि, जेके बि हिते क़ाबिज़ आया आहिनि, उन्हनि नालो इस्लाम जो वरितो आहे। हिकिड़ो आयो इस्लाम जो नालो वठी आयो, वरी ॿियो आयो, उन वरी हुनखे हटाए उहो इक़्तिदार ते वेठो, वरी उन इस्लाम जो नालो वरितो। ऐं जेके मंगणहार ज़ोलारी तारीख़दार उहे वरी चवंदा भई उहो इस्लाम आहे। वरी कॾहिं पहिरियों इस्लाम जो हीरो हो त ॿिए जंहिं उनजो अची पटको लाथो, उहो वरी कीअं इस्लाम जो हीरो थियो। पर न, जेको बि ॿाहिरियों अचे थो उनखे चवंदा आहिनि। अहिड़ी अॼु बि इहे माण्हू सिंध ते कब्ज़ो करणु था अचनि। नगर पार्कर में, मिठी में जेके इहे अचे मदरसा था खोलनि, इहे इस्लाम जे लाइ नथा अचनि, इहे हिन धरतीअ ते कब्ज़ो कनि था। ऐं कब्ज़ो थिए पियो, तव्हां जेकॾहिं वेंदा हूंदो त जिते ॻोठा अॻ में, जिते ॿोली ॿील जेके आहिनि धरती आहे उहे रहंदा हुआ, उहे ॻोठ आणनि कोन्हनि खे, उते वॾा वॾा आलीशान रोड था ठहनि, एयरपोर्ट था ठहनि, ऐं उते मक़ामी माण्हुनि खे वञण जी इजाज़त न आहे। उहे नाका लॻाए पिया, उन खां अॻिते वञण जी ॻाल्हि कान्हे का, नालो इस्लाम जो थो वरितो वञे। त असांजी जिदोजहद, ॿिए समाज जी जिदोजहद इहा आहे, बग़ैर कंहिं तफ़रीक़ जे, मज़हब, फ़िरक़ो, ज़बान, नस्ल, उनजे फ़र्क़ जे, जेको माण्हू सिंध खे पंहिंजे मादिरे वतन सम्झे थो उहो सिंधी आहे। उनजा हक़, उनजा फ़र्ज़ हिकु जहिड़ा आहिनि। पर जॾहिं ॻाल्हि अचे थी हक़नि जी दोस्त, त पोइ फ़र्ज़ जी बि अचे थी पई। ईअं न आहे त असांखे हक़ मिलनि असां फ़र्ज़ु अदा न कयूं, बल्कि जॾहिं फ़र्ज़ु अदा कजे थो तॾहिं हक़ जो असां हक़दार माण्हू बणिजे थो पियो। ऐं जॾहिं धरतीअ ते ॾुखिया ॾींहं आहिनि या यलगार थिए थी पई,
सिंध जो माण्हू अक्सरत सिंधी माण्हू मिसकीन आहे। ऐं जीअं मूं चयो उन्हनि खे हाणे ख़ैरात ते हलायो थो वञे, साईं वॾो कमाल थी वियो। सिंधी माण्हुनि खे पीपल्स पार्टी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम त 2000 रुपया ॾिए थी, कमाल थी वियो उन जे ते। जॾहिं त सिंध जे वसीलनि ते हिन मुल्क जी सॼी रियासत हले थी। इहे जेके वज़ीर MNA MP थियनि था, हिन जूं पघारूं हिन धरतीअ ते मां चयो अथनि, फ़ौज हले थी, अदलिया हले थी, पार्लियामेंटूं हलनि थियूं, इहे सभु सिंध जे वसीलनि ते हलनि थियूं पियूं। ऐं उहे माण्हू सिंधियुनि खे वरी ख़ैरात ॾियनि था पिया, ख़ैरात ते हलाइणु चाहिनि था पिया। माना सिंधी माण्हुनि जी जेका अक्सर त ग़रीब आहे, हिन करे न आहे त सिंध में अनाज कोन्हे को, सिंध में रोज़गार जा ज़रिया कोन्हनि के, सिंध में रोज़गार जा ज़रिया आहिनि। तॾहिं इहो जीअं मूं चयो, इहे तारीख़ में जेके ईंदा हुया पिया, या अॼु तोणी जेके ॿाहिरियां माण्हू हिते अचनि था, उहे छाजे लाइ था अचनि? रोज़े नमाज़ लाइ था अचनि छा? नमाज़ पंहिंजे घर न पिया पढ़ी सघनि छा? उहे हिते रोज़गार करण था अचनि असांजे वसीलनि ते, छाकाणि असांजे वसीलनि ते उन्हनि जो कब्ज़ो आहे। ऐं उन कब्ज़े कराइण में इहे वॾेरा जागीरदार असेंबली मेंबर जेके तव्हां वटि वोट वठनि था, इहे उन्हनि जी दलाली कनि था। असांजे वसीलनि ते उन्हनि जो कब्ज़ो थी वञे थो। असां ग़रीब आहियूं, गुरबत हिन जे करे आई न त सिंध वटि वसीला न आहिनि। सिंधियुनि खे कंहिं माण्हूअ खे कंहिं सऊदी अरब कंहिं दुबई वञण जी ज़रूरत न आहे, पर पंहिंजो घर संभालियूं था। इहो असां पंहिंजो पाण खां ज़रूरु पुछूं, यार इहा कहिड़ी चङी ॻाल्हि आहे, या कहिड़ी मुड़ुसु माण्हू आहे पा त पंहिंजे घर में असांजा वसीला आहिनि, उन जे ॿिया माण्हू कब्ज़ा कंदा उन्हनि उहो छॾे असां वरी ॿियनि मुल्कनि में वञूं, वरी उन्हनि जे आॾो असां हथ वञी टंगियूं। ही रूपले जी जिदोजहद खे असां यादि न करे था कयूं, त उन मूं असां सबक़ु वठूं त जीअं उन्हनि ऐं सिंध जेकॾहिं अॼु एतिरी असां ताईं पहुची आहे, सिंध ते विराट में लिखियलु तारीख़ मिले थी पई, सिकंदर यूनानीअ खे वठी हुन खां अॻु लिखियलु तारीख़ कोन्हे, सिंध ते हमला थींदा रहिया आहिनि, पर सिंध असां ताईं सलामत पहुची आहे। अहिड़नि रूपले जहिड़नि किरदारनि जे जिदोजहद जे उन्हनि जे क़ुर्बानीअ जे करे सिंध असां ताईं पहुची आहे। हाणे इहो उन्हनि जो असां ते कर्ज़ु आहे ऐं हिन धरती जो असां ते फर्ज़ु आहे त इहा धरती उन जा वसीला ईअं ई जीअं असां ताईं पहुचा ईंदड़ नसलनि ताईं असां इहा अमानत सलामत पहुचायूं, न त असां उन अमानत खे अॻिते पुॼाइण में असां नाकाम थींदासीं, असां ख़यानतकार पहुचंदासीं। त असां साबित करे ॾेखारियूं पंहिंजे किरदार सां, जीअं मुंहिंजो त रूपलो उहो किरदारु आहे। रूपलो नालो खोड़ हूंदो, कोली खोड़ आहिनि, खणिया खोड़ आहिनि, सेद खोड़ आहिनि, जेका खाईंदा था वठनि पिया, पर उहो हिकिड़ो किरदारु छॾे वियो आहे। उन किरदार खे असां आड़ो रखी ऐं जीअं उन्हनि पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त कई, उन्हनि जी मज़ाहमत ॾियनि, उन्हनि जी मज़ाहमत जो आख़िरकार अंग्रेज़ खे वञिणो पियो। अॼु ही अंग्रेज़ जा बलूंगड़ा आहिनि, अंग्रेज़ जा नौकर मुलाज़िमनि जेके असां ते कनि था पिया, इहे रुॻो इन करे ॾाढा मुड़ुस लॻनि था त असां ख़ामोश कयूं। घरधणी सुजाॻ हुजे, चोर जी मजाल न आहे त चोरी करे वञे। रुॻो असां कंदा आहियूं घरनि में, थोरो माण्हू रुॻो जाॻंदो आहे, वेठो खंघंदो आहे, उहो न कॾहिं बि ॿाहिरि क्लासनि कोप सां पंहिंजे गेंद झाड़े बीठा हूंदा आहिनि, हिमत न थींदी आहे त हुन में घर में दाख़िल थियनि। हुनजी खंघकार हुननि जे ॻोल्हनि खां वधीक ताक़त हूंदी आहे जो सुजाॻ हूंदो आहे। बाक़ी मां चवंदा आहिनि जेकॾहिं घर धणी खंघेड़ो कूंदो थी सुम्ही पवंदो त पोइ त चोर चोरी करे ईंदा हुआ। इहो ई सबक़ु आहे रूपले जे जिदोजहद जो, ऐं उनखे यादि करण मां असांजो बि इहो मक़सदु आहे त असां इहो वरजायूं त असां हिन धरतीअ ते मालिकीअ जे लाइ जिदोजहद कयूं, ख़ैरात लाइ हथु न टंगियूं। हिते मुस्लमाननि जी वॾी अक्सरियत आहे असांजी, त मुस्लमाननि जे पैगम्बर जो बि इहो चवणु आहे हेठि हथ खां मथियों हथु बहितर आहे। उहो वधीक मोतबर आहे छो त मथियों हथु ॾींदड़ आहे, हेठियों हथु घुरंदड़ आहे, ख़ैरात घुरंदड़ असां उहो न बणिजऊं। जीअं मुंहिंजो तारीख़ में ॾींदड़ रही आहे,
ये सॼो ईरान अफ़गानिस्तान ये पाकिस्तान ये समरकंद बुखारा दिल्ली सभई माण्हू हिते ईंदा रहिया आहिनि अचनि हाणे बि पर उहो असांखे उन्हनि खे सिंधी माण्हुनि जे शर्तनि ते हिते रहणो पवंदो जीअं हितां जा माण्हू जेके दुबई वञनि था सऊदी अरब वञनि था उन्हनि जी मर्ज़ीअ मुताबिक़ रहनि था जॾहिं उन्हनि खे शर्तनि ते रहनि था तॾहिं उन्हनि जी मर्ज़ी पंहिंजी उन्हनि खे वापसि करे छॾनि था ईअं न त ॿाहिरियां माण्हू अची हिते असांखे हुकुम हलाइनि ऐं मां उन्हनि खे बि चवां थो जेके हिते हिंदुस्तान खां छॾे आया असां जीअं चयो असां फ़र्क़ु नथा कयूं ॿोलीअ जे नस्ल जे मज़हब जे बुनियाद ते फ़र्क़ु नथा कयूं